ड्रामा सीरियल दुलाम जी नेक्स्ट एपिसोड दोस्तों ज़बरदस्त सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारी आहे। अचण वारे एपिसोड में मुराद हाणे पंहिंजी परेशानी में आहे ऐं सोडल जेको आहे गेम खेॾी रहियो आहे। सोडल इन कोशिश में आहे त उतां गुलपरी खे कंहिं न कंहिं तरीक़े सां दुश्मननि खां छॾायां, लेकिन इहा जेका मतिलबु सब्ज़ी खपाइण जे बहाने इन फ़ोन पुॼाइण जे बहाने अहिड़े हिसाब सां जेको आहे राज़नि वारनि सां त उहे ॿधल आहिनि ऐं ख़ुदनि वारा अहिड़े उहो जेको आहे हिन खे सोडल खे भलो फसाईंदा ऐं राज़नि जी क़ैद में अची वेंदो सोडल हिकु चकर वरी ऐं इहो जेको आहे न गेम पंहिंजी इन जी कंध में पवंदी ऐं होॾां जेको आहे शाहनवाज़ ख़ान पंहिंजा माण्हू मोकिले करे ऐं रुस्तम वारनि जे पोयां लॻाए छॾींदो। मतां रुस्तम वारा छोकिरी खे ॿिए पासे वठी वञनि ऐं उतां जेको आहे पुलिस जेसीं ताईं पुॼे हू इहो क़दम ज़रूरु खणंदा। अहिड़े हिसाब सां जेको आहे शाहनवाज़ ख़ान जा माण्हू उन ते हमिलो कंदा। जीअं अगरि ॾिठूं त छोकिरी कादन वारा कंहिं ॿिए पासे शिफ्ट करनि था त उन्हनि जे मथां हमिलो कयो वेंदो। पुलिस बि छापो लॻायो वेंदो ऐं शाहनवाज़ ख़ान इहा शइ हथ मां निकिरणु नथो चाहे जी इहा असांजे हथ मां न निकिरे। उनखे पका त छोकिरी हिते आहे, हाणे कंहिं न कंहिं तरीक़े सां हू इहा गेम खेॾंदो ऐं इहे पंहिंजा माण्हू वाठा सभु रुस्तम वारनि जे पोयां लॻाए छॾींदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।